वडेरा दे हवाले अज गोठे रुख क्यों दई खैर ताए इलेक्शन में था गोठवारन गांव वठो न वहां पे हरिशे दीनाजी ने रोड रस्ता बैटरियूं सोलर प्लेट नलका जेको चवंदा वो कंदासी पेरे पवंदे न पेरे पवणो पे पवंदासी वोट वठणो आ लख लगा तब लाईंदम। रे छोरा आइडिया कमाए जो न रुगी लख लगाईंदो पोया भी मुझे हले गोठवारन का वोट वठण दालो नारायण दो हले बोता साईं काडे। अरे छोरा वडेरे ही कां चलाईंदे आ उठ मथे बचा तुंजा जेके भी मसला आहिन उहे सब हल कंदासी पेरे पोया भी तो वोट वठण हलो गोठवारन का। अरे छोरा दारा हणु न वडेरे लाए वडेरो कांबू खान जिंदाबाद वडेरो कांबू खान जिंदाबाद वडेरे कांबू खान ते ए छोरा बसाणी नारा ना हलो चुप करे वडेरा है हमरा आथई बेकार मता पादर न हणी ख्याल कजा चश्मो तो के पाइण जे लाए दिनो साफ करे दे। अच्छा साफ करे दे हे वठ अरे मुंजी खमीस सा ना पंहिंजे खमीस सा साफ करे पंहिंजी सा साफ करणी है। अरे खीसे में न रख दे तो पाया न। अच्छा पाइंदे अचे ने दरवाजो खड़काए ते इनन गांव तो घुराऊं न मां न खड़कंदम तू पाण खड़का ये बेकार माण्हू आ पादर ने त पो पदो को लांती रह हारे चाय छात दर चटका दई थदो थी वोटन लाए वडेरो इलेक्शन में बिठो आ बीठो छो आ वही रहे न इलेक्शन जो मतलब आ तो खा वोट वठण आया हूं वोट देण वा तो के न वोट देण वा छा थींदो वोट जो फायदो युवा वडेरी देगला किया वडेरो जिंदाबाद हलो वा हाणे ने दर के खड़का के वडे मर्द के संकर मां बाकी मायनारा कपड़ा पाए बिठो आया। माफ करियो बाबा वोट वठण आया हूं पहिरियां बि वोट वठी करे वञी बजट मां जॻह ठाराई हाणे छा कंदे हाणे जगह जो प्लास्टर रे हला न वो कराइंदो। हलो बाबा हलो मूंखे वोट न आहे ॾियणो हलो अंदर वोट वडेरे जो आ वडेरो जिंदाबाद। हलो हाणे हलो बेहंद हलूं वडेरा बाहर गोठारा बैठा थई सब पंहिंजा मसला ॿुधाईंदई तोखे हा न आहे करणो बस तू चइजान कोशिश कंदम। बा वडेरो अची आ पंहिंजा मसला ॿुधायो। बाबा साईं वडेरा सोलर कोने सोलर वठी ॾियो असांखे। मां कोशिश कयां थो वडेरा असांखे ट्रांसफार्मर ठराए दे महीनो थियो सड़ियो पियो आ। मां कोशिश कयां थो वडेरा शादीअ खे 5 साल थिया आहिनि औलाद न थी। मां कोशिश कयां थो वडेरा इहो गलत चई है ठीक थई डॉक्टर दे वञ न वडेरे दे काडे आयो आहीं। अस्सलाम वालेकुम जीअं त मां सहाफ़ी ज़हीर अहमद गडानी टाइम्स ऑफ कंडियारे चैनल मां अॼु वडेरो काबू खान इलेक्शन जे दौरान दौरे ते निकितल हुयो उन खां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ उतां ते आया आहियूं अवां बि असां सां गॾु आहे उन खां कुझु सवाल कंदासीं अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। वडेरे तव्हांजे लाइ छा कयो आहे बाबा आसरो ॾिनो अथई छाजो आसरो भाई सोलर प्लेट वठी ॾींदो त छा वठी ॾींदो। अच्छा माना आसरो मिलियो आहे अचो त वडेरे अलाए छाजा आसरा ॾिना आहिनि उन खां ॻाल्हि ॿोल कयूं। वडेरा तव्हांजो इलेक्शन में बीठा तव्हांजी हुकूमत हलंदी। हा बाक़ाइदे सां हलंदी। मां ॿुधो आहे त तव्हांजे घर में ई नथी हले। मुंहिंजो घर क्यों हलाए वेंदो आहे वडेरा तो हिकु सहाफ़ी नाइंसाफ़ी सां चंबो आयो आहे तोखे मां ॾिसी रहंदुसि। हल जेको करणो अथई कर वञी।
साहब ही तो वडेरो जंहिं मूंखे चंबो आयो ॿधो हिन वॾेरे खे मां कोन ॿधंदुसि पर साहब छो छो त हिन वॾेरे मूंखे नौकिरी वठाए ॾिनी आहे। पुछड़े तू एॾो मुड़ुस माण्हू आहीं, वॾेरो थियो त जंहिं तंहिं खे चंबा पियो हणंदे। साहब वॾेरे खां हथ कढो, साफ़ी खां असां माफ़ी वठूं था। ॾियाल वाल माफ़ करींदो हिननि खे? अड़े साफ़ी पाण में तूं हलिया हेॾिया हेॾिया। वडेरो कांबू खान जिंदाबाद। साहब बस हथ कढो त असां पाण में ठही वियासीं। हल सही आहे, सुठी ॻाल्हि आहे, ठही आओ पाण में त। अच सिपाही। कमदार कीअं राज़ी कई सहाफ़ी खे? वडेरा बिरयानी जिंदाबाद।